वॾी उम्र जे माण्हू साईं वॾी उम्र जी कोन तव्हां भले ॾिसी सघो था छोकिरे जी 28 साल उम्र आहे। तूं मुतमिन नहीं पंहिंजे मुड़ुस सां रहण गॾु चाहींदी? न छोकिरी के भरियो वियो आहे सिखायो वियो आहे कंहिं। ख़ुशि आहीं? न कोन ख़ुशि आहीं? न शादी कराई कीअं आहे तुंहिंजी? हाँ बाबा शादी मजबूरी में कराई गई। पैसा बि त वरिता आहिनि हिननि शादी में तुंहिंजी? न पैसा कौन वठता है? पैसा कोन वरिता आहिनि? न पोइ तूं मुतमिन नहीं पंहिंजे मुड़ुस सां रहण गॾु चाहींदी? न कोन थी रहण चाहीं? न अच्छा पुलिस छा थी चए तोखे? पुलिस पुलिस तुंहिंजी मदद करे थी? हाँ पुलिस करे थी मदद? हाँ अच्छा पोइ हींअर तोखे हीउ जेको आहे केरु ज़बरदस्ती केरु कैद करण रखणु चाहे? मुझे मुड़स ॾेर मुड़ुस जो नालो छा आहे? शाहनवाज राजर किथे जो आहे? ठकराटे जो ठकराटे जो आहे? हाँ हुते तूं रही आहीं कॾहिं अॻु में? महीनो रही आहे हुते मानी मानी ॾींदा तूं ख़ुशि हुई हुते? उते अम्मा मुंहिंजी हुई मूंसां गॾु। पोइ तूं हाणे वापसि हुते रहण मुड़ुस सां गॾु चाहींदी या कोर्ट में पेश थियणु चाहींदी? ऐं हुते रहण कोन थी चाहियां। रहण कोन थी चाहीं? वजह कहिड़ी आहे बाबा? मसलो हुते छा थो थिए? छा मसलो हुते? मसलो क़ैद आहे ज़ुल्म ऐं कोन थी हुते क़ैद आहे? ज़ुल्म है मुड़स ठहे कोन थो मारे थो। शादी शाहनवाज राजर सां कराई आहे। कहिड़े ॻोठ में? साईं खानपुर महर में। कानपुर महर में? जी हाँ। वॾी उम्र जे माण्हू साईं वॾी उम्र जी कोन तव्हां भले ॾिसी सघो था छोकिरे जी 28 साल उम्र आहे। पैसा असां कान वठंदा आहिनि अॻे असांजी मिटी कयल आहे पुराणी उन राजड़नि सां। साईं असांजा राजड़ अॻे माइटनि अॻे मिटी मुंहिंजी बुआ ॾिनल आहे। साईं दरख़्वास्त इन लाइ ॾिनी असांजो माहौल हो शादी जो। शादी जे माहौल में अचानक ही मुंहिंजे सौट जे घर वेही रही तो मां ॾिठो हितां हुतां पुछा कईसूं कोन लभी तॾहिं मां गुमशुदा जी सूरत में मां कंप्लेन लिखाई थाणे ते एसएस साहब खां। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सर मोहम्मद खान आहे। कंहिंजो पुटु आहे? राणे जो सर। छोकिरी बि राणे जी? जी हा छोकिरी राणे जी आहे। हाणे अभी छा था चओ? छो उनखे वापसि राजड़ खे ॾियणु चाहियो था या? सर राजड़ खे ॾियणु चाहियूं था सर। जी हा छोकिरो छोकिरी चवे थी आउं वियां कोन थी मूं ते तशदुद कयो त इहो छा? सर छोकिरी के भरियो वियो आहे सिखायो वियो आहे कंहिं। छोकिरी सां ज़ुल्म न आहे छोकिरी गुज़रणी या तोखे गुज़रणी? सर मां पाण ॾिसी आयो आहियां छोकिरी जो घर ॾिसी आयो आहियां। छोकिरे खे ज़िंदगी हुनखे गुज़ारणी आहे तोखे मूंखे गुज़ारणी कोन्हे। हू छोकिरी चवे थी मूं ते तशदुद करे थो 80 साल जो आहे हींअर बि तव्हांजे साम्हूं ॾिसो रोई पई। हिन महिल तव्हां ज़्यादती पिया कयो ॿाहिरि। साईं ज़ाती जे छोकिरो करे थो असांखे एतिरा ॾींहं नींगरी ॿुधायो कोन जे छोकिरो साईं घर आहे।